खबर शामिल कयूं था। कराची में GNP न्यूज़ के सहाफ़ी मोहम्मद अली विघो की रिपोर्ट मूजिब सुराबगोट टाउन के UC 8 बलोचमौला में केतरनि महीनन खां ड्रेनेज सिस्टम नाकारा हुजण करे 50 फुट रोड समेत गलियुनि घरनि स्कूल तोड़े मस्जिद अंदर गटरनि जो पानी तलाव जो ॾेख ॾेई रहियो आहे। इलाइक़े में मैयत के कब्रिस्तान खणी वञण जे लाइ बि एम्बुलेंस जी जाइ नाहे। ॻोठाणा गंदे पानी ऐं बदबू में रहण ते मजबूर। टाउन इंतज़ामिया बिल्कुलु गाइब। ॻोठाणनि GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त माशाल्लाह मार्केटूं ठही वियूं आहिनि, को कारोबार ना आहे, को अचे कोन, तयारी ना आहे हिते कारोबार जे लाइ। सभु माण्हू परेशान आहिनि। मज़दूर तबिको आहे, हाणे उहो मज़दूर तबिको कारोबार कहिड़े तरीक़े सां करे, सभु को परेशान आहे। हिते का सहूलियत न आहे काई बि। हिते माना जेको बजट आहे उहो अचे थो, हू अंगण में लिखी था चवनि बाबा हीअ रोड ठही वियो। हाणे हिते त का शइ ई न आहे। हिते ॾिसो था हीअ हालत, पाणी जी इहा हालत आहे जेको ॾिसो था तव्हां। हाणे असां परेशान थी विया आहियूं। हाणे छा कयूं, असांखे हालांकि मज़दूर माण्हू आहियूं, असां कम बि हींअर न आहिनि, वांदा वेठा आहियूं हींअर। हाणे असां उहो कयूं या हाणे पंहिंजे पेट जी कयूं या ॿारनि जी दवा कयूं, छा कयूं? सुनने में ऐसे है कि 2 दफ़ा ये रोड बन चुका है। तो हमारे को 22 साल हो गए इधर रहते हुए। जो उस समय हम आए थे जंगल था, अभी 3-4 दिन हो गए ये सामने वाले घर में फौतकी हुई है। जिस हालत में उनको लेके गए हैं वो फिर आप देखते तो पता चलता भी यार ये कैसे लोग ये जा रहे हैं इधर से। और आने जाने वाले मेहमान भी फौतकी पे तो आते हैं, बहरहाल वो भी ये बड़ी मुश्किल से यहाँ पहुँचे हैं। बाकी हालात इधर का आप देख रहे हो जो भी है। अभी जिस घर में जाओ 10 बच्चे बीमार हैं, 2 बच्चे जिसके हैं वो बीमार हैं। बड़े जो आदमी हैं वो मजदूरी करें या बच्चों को उठा कर डॉक्टरों के पास जाएं। अभी घर में खाने का आटा नहीं होता और बच्चों की दवाई लेनी पड़ती है। तव्हां जेको आहे सो हितां जे इलाइक़े जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणु हुयो त कल्ह असांजी मयत थी आहे, असां इन पाणी में वियो आहे। मयत ॾाढी मुश्किल सां, ॾाढी तकलीफ़ुनि सां मयत जेको आहे सो असां एम्बुलेंस ताईं ॿाहिरि रस्ते ताईं असां पहुचाई आहे। ऐं बस वारनि इदारनि खे अपील कई आहे त हीअ जेके रोड रस्ता आहिनि असांजा, इहे असांखे ठाराए ॾिना वञनि त जीअं असां जेको आहे सो हिन वबा जेका बीमारी आहे, चमड़े जी बीमारी आहे ऐं मच्छरनि खां हिननि खां असां बचाव करे सघूं।